1971 में ठही हाणे हुनखे 1931 में जेका मोरी ठही उनजी जॾहिं वारंटी पूरी थी वई त पोइ हिननि वरी हुनजे बचाव जे लाइ त जीअं हुनखे जेको आहे वज़न घटि थिए जेको आहे हुनखे बिल्कुलु ठाहे ॾिनो असांजे हिन रोड सां तमामु हेवी जेको आहे गाॾियूं गुज़रनि थियूं जंहिं मथे को वॾो हादसो थी सघे थो मोरी तव्हां पाण हालत ॾिसो पिया जेका केॾी महिल हिन हेवी खपनि थियूं राति जो क्रॉस कराइनि था 22 व्हीलर आहे केॾी महिल माण्हू वॾो हादसो ॾिसी सघे थो पुल किरी सघे थी जी सुविधा जी इन तां वॾी टिकट वॾा ट्राला आहिनि 22 व्हीलर उहे हितां गुज़रनि था मोरी सफ़ा किरण थिया असांजी गुज़ारिश कहिड़ी आहे आला इदारनि खां त असांखे मोरी ठाराए ॾियनि हीअ जेका मोरी जो क्रॉस आहे मोरो खां बांधी लिंक रोड वञे थो इहो 3 डिवीज़ननि खे लिंक रोड मिलाए थो इन में लाकडाउन डिवीज़न जा माण्हू जिनकी आमदन हितां आहे गुज़र सफ़र मांगे हितां आहे हर शइ जो वातावरण हुजे शादी जो फसल हुजे कहिड़ी शयूं हितां खां क्रॉस कनि उनखे नुक़सानु आहे माण्हुनि जी ट्रांसपोर्ट जेका आहे अचु वञु आहे उनखे नुक़सानु आहे जेकॾहिं कोई एक्सीडेंट वग़ैरह थी पए हितां जे ॻोठ में सियासी समाजी माण्हुनि जा वीचार ॿुधां हिननि चयो त इहा सभु ॾाढी रेगुलेटर जेका आहे बिल्कुलु कमज़ोर थी चुकी आहे हिन जा जेके स्तंभ आहिनि उन्हनि खे दार पइजी चुका आहिनि हेवी ट्रैफिक गुज़रे थी सॼी लुॾे थी केॾी महिल को वॾो हादसो